वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण आवाम के नई खुशखबरी बुधाए छड़ी है। शर्जील इनाम मेमण पारां पीपी चेयरमैन की हिदायत ते ईद खां पोइ ट्रांसपोर्ट जा नवा मनसूबा शुरू करण जो ऐलान किया वियो आहे। कराची में औरतुनि लाइ मखसूस पिंक बस सर्विस जो बियो मरहलो शुरू कयो वेंदो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे ईद खां पोइ फोरी इलेक्ट्रिक बसुनि जा नवा रूट्स शुरू कया वेंदा। मीरपुर ख़ास में आवाम के सफ़री सहूलतूं ॾियण लाइ पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट इस्तेमाल कंदड़नि लाइ कैशलेस टिकट सर्विस मुतारिफ़ कराई वेंदी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सिंध जे अवाम खे खुशखबरी ॿुधाए छॾी आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायतुनि ते ईद खां पोइ ट्रांसपोर्ट जा नवा मनसूबा शुरू करण जो ऐलान कयो आहे। हिन इहो बि चयो आहे त औरतुनि लाइ मखसूस जेकी पिंक बस सर्विस हुई उन जो ॿियो मरहलो शुरू कयो वेंदो ऐं शर्जील इनाम मेमण जो इहो बि चवणु आहे त ईद खां पोइ जेको आहे फोरी इलेक्ट्रिक बसुनि जा नवा रूट शुरू कया वेंदा। ख़ासि करे मीरपुर ख़ास में आवाम खे सफ़री सहूलतूं ॾियण लाइ पीपल्स बस शुरू कई वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त पब्लिक ट्रांसपोर्ट इस्तेमाल कंदड़नि लाइ कैशलेस यानी फ्री जेके टिकेटूं आहिनि उहे मुतारिफ़ कराई वेंदी। सिंध हुकूमत पारां ऑरेंज लाइन, BRT, रेड लाइन ऐं BRT खां पोइ जेको आहे ॻंढींदड़ जेके ॿिया रूट आहिनि उन्हनि ते बि जल्द बसूं शुरू कयूं वेंदियूं। कराची जे अवाम लाइ मुफ़्त जेकी आहे शटल सर्विस ईद खां पोइ शुरू कई वेंदी। इहो चवणु आहे सिंध सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। ठीक है, मुझ मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।